अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण इस्लामियात चौथे दर्जे जी जो हिसो ॿियो पढ़ंदासीं ऐं मुंहिंजे ख़्याल में त बसि वधीक जेका डिस्कशन थींदी पोइ वरी उहे ड्यूरिंग मतिलबु क्वेश्चन्स आंसर्स करे सघिजे थी। ऐं हाणे बसि क्वेश्चन्स जे तरफ़ ई अचूं था। जीअं लॻो पियो आहे प्रेशर त बसि टाइम घटि आहे, सो टाइम खे बचाइण जे लाइ कोशिशि कयूं पिया त जल्दी खां जल्दी क्लासिस ठाहे वठूं ऐं तव्हां ताईं पहुचायूं। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे हिसे जी महिनत ऐं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयूं पिया। वधीक तव्हांखे अल्लाह पाक कामयाबु कंदो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं अचूं था पाण पहिरें सवाल जे तरफ़। पहिरियों सुवालु आहे त पाण सगोरा गारे सोर मां निकिरी कुबा नाले ॻोठ में पहुता। उते 14 ॾींहं ताईं तरसिया ऐं कुबा ॻोठ में इस्लाम जी सभ खां पहिरीं मस्जिद कुबा जे नाले सां जोड़ाई वई। मतिलबु जेका मस्जिद कुबा आहे उहा कुबा ॻोठ हुयो, उन जे नाले सां जोड़ाई वई। जॾहिं गारे सोर मां निकिता हुआ त 14 ॾींहं उन ॻोठ में रहिया हुआ। अच्छा, मदीने में इहो बि सुवालु अची थो सघे न त इस्लाम जी सभ खां पहिरीं मस्जिद कहिड़ी आहे, त मस्जिद अक्सा, मस्जिद कुबा, ॿिया नाला अची सघंदा त मस्जिद कुबा आहे। मदीने में पहुचण वक़्तु सभ खां पहिरीं पाण सगोरनि मस्जिद जो बुनियादु रखियो, जंहिंखे अॼुकल्ह मस्जिद नबी सॾिजे थो। मतिलबु मदीने में पहुचण वक़्तु बि पाण सगोरनि सभ खां पहिरीं मस्जिद जो ई बुनियादु रखियो। इहा हुई इस्लाम जी पखेड़ न, जंहिंखे अॼुकल्ह मस्जिद नबी सॾिजे थो। मवाख़ात लफ़्ज़ जी माना आहे हिक ॿिए जे भाए पइजणु। पाण सगोरनि मदीने जे यहूदियुनि सां हिकु तहरीरी मुआहिदो कयो, जंहिंखे मीसाके मदीना सॾिजे थो, जेको 54 शर्तुनि ते मुश्तमिल हुयो। इहो मदीने जे यहूदियुनि सां, ठीकु आहे। मीसाके मदीना 54 शर्तुनि ते मुश्तमिल हुयो। इख़्लाक़ लफ़्ज़ ख़ुल्क़ जो जमा आहे, जंहिंजी माना आहे आदत। सुठियुनि आदतुनि खे इख़्लाक़ हुस्ना ऐं बुरनि आदतुनि खे सया चइबो आहे। अदब लफ़्ज़ जी माना आहे सुठी तरबियत ऐं कंहिं कमु करण जो तरीक़ो। सादगीअ जो मतिलबु आहे अहिड़ी ज़िंदगी जंहिंमें न अजायो ख़र्च हुजे, न ई अजाई कंजूसी। मियाना रवी वारो रस्तो, जंहिंजी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि हिदायत कई आहे त न बेजा हद खां वधीक ख़र्च कयो, न हद खां वधीक कंजूसाइब कयो। उन अहिड़ी ज़िंदगीअ खे सादगी चइबो आहे। मजलिस उन हंधि या जाइ खे चइबो आहे जिते माण्हू गॾिजी वेहनि। वतन उन खे चइबो आहे जंहिंजो के जाग्राफियाई हदूं हुजनि। जीअं असां मिसाल चवंदा पाकिस्तान असांजो वतन आहे, सिंध असांजो वतन आहे, त उन जूं जेके जोग्राफिकल लिमिट्स आहिनि, बाउंड्रीज़ आहिनि, त उन एरिया खे वतन चइबो आहे। हज़रत मूसा जो लक़ब कलीमुल्लाह आहे न, ऐं कलीमुल्लाह जो मतिलबु आहे अलाह सां कलाम कंदड़। मथे जेको हुयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो लक़ब हुयो खलीलुल्लाह, माना अलाह जो दोस्त। हिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लक़ब आहे कलीमुल्लाह, यानी अलाह सां कलाम कंदड़। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सिना जबल ते वञी, ख़बर आहे तव्हां सां, अलाह पाक सां जेके कलाम कंदा हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे वालिद जो नालो इमरान हो ऐं उनजो तालुक़ बनी इसराइल क़ौम सां हुयो। इसराइल हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वालिद जो नालो इमरान। ओके, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां लॻभॻि 3500 साल अॻु पैदा थिया हुआ। ऐं मिस्र जे बादशाह खे फ़िरौन चयो वेंदो हो। फ़िरौन जो तालुक़ कब्ती क़ौम सां हुयो। हज़रत मूसा जे अमड़ हज़रत मूसा खे फ़िरौन जे डप खां नील नदीअ में लोढ़े छॾियो हुयो। इहे पॉइंट्स इलाही इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि। एंड आई वांट टू अगेन अप्रिशिएट हालार वफ़ा यासीन नारायण के तमामु बुलेट्स में पर तमामु सुठे तरीक़े सां नॉलेज खे कलेक्ट करण जी कोशिशि कई आहे न उन्हनि। त मतिलबु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे अमड़ जो नालो बि, वरी नील नदी जो नालो बि, फ़िरौन जे क़बीले, मतिलबु उन्हनि बि जीअं मां चवंदी आहियां त हिकु हिकु शइ खे उहो नज़र में रखियो आहे ऐं सेट कयो आहे, पर सिर्फ़ु बुलेट्स में, जीअं टाइम खे बचाए सघिजे। ओके, फ़िरौन जे घर वारी जो नालो बीबी आसिया हुयो, जेको बीबी आसिया ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पालना फ़िरौन जे महल में कई हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तौर जबल ते नबुवत अता थी। तूर सीना जबल ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह पाक सां हम कलाम थींदो हुयो। फ़िरौन ऐं संदस फ़ौज जो मौत ॻाढ़े समुंड में ॿुॾी वञण करे थियो हो। ठीकु आहे, रेड सी। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो लक़ब फ़ारूक ऐं कुनियत अबू हफ़्स हुई। सन वालिद जो नालो
ख़िताब हो। हज़रत उमर कुरैश ख़ानदान जे हिकु मुअज़्ज़िज़ ख़ानदान या मुअज़्ज़िज़ शाख़ बनु अदी सां तालुक़ रखंदा हुआ। अच्छा, हीअ जेका इंफॉर्मेशन आहे न, इस्लामिक स्टडीज़ मास्टर्स लेवल ते जेके आहिनि, जेके इहे जेके असहाब सगोरा या पैगम्बर, उन्हनि जूं कुनियतूं, उन्हनि जा लक़ब, वालिद जा नाला, इहे इस्लामिक स्टडीज़ मास्टर्स लेवल जी नॉलेज आहे न। त सभु टाइम मां जीअं चवंदी आहियां त ख़ुशी थींदी आहे त हेठि लेवल ते बि एॾी सुठी ॼाण खे रखियो वियो आहे। असां पोइ शायदि प्राइमरी लेवल खे एतिरो लाइटली वठंदा आहियूं या असां सुठे तरीक़े सां पढ़ायो न वेंदो आहे, त पोइ जॾहिं मथे पहुचंदा आहियूं त असां लाइ तॾहिं बि सभु ॻाल्हियूं नयूं लॻंदियूं आहिनि। पर हालांकि इहे सभु शयूं असांखे बेसिक लेवल ते मिली चुकियूं हूंदियूं आहिनि, पर असां शायदि ॿारहं लेवल ते ॼाणी अणॼाणे में उन्हनि शयुनि खे सम्झण या यादि करण जी कोशिशि न कंदा आहियूं। हज़रत उमर जे इस्लाम आणण खां पोइ माण्हू सरे आम काबतुल्लाह में वञी निमाज़ पढ़णु लॻा ऐं इस्लाम तेज़ीअ सां पखिड़िजणु लॻो। अच्छा, हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु उहे असहाबी आहिनि जंहिंजे लाइ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरी हुई, त उन दौर जो अबू जहल ऐं उमर फारूक मतिलबु वॾा हू ताक़तवर ऐं दहशत वारा सम्झिया वेंदा हुआ। त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ फरमाई त ए परवरदिगार, जेकॾहिं अबू जहल ऐं उमर रज़ी अलाह ताला अन्हु मां केर बि मुस्लमान थिए, इस्लाम क़बूल करे, न त क़यामत ताईं कोई बि तव्हांजो मतिलबु अलाह जो इस्लाम जो नालो वठण वारो न हूंदो। ऐं उनखां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु इस्लाम थिया, क़बूल कयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जूं केतिरियूं ख़िदमतूं आहिनि। इन करे चयो वेंदो आहे त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जेके आहिनि उहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दुआ सां इस्लाम क़बूल कंदड़ असहाबी आहिनि। फारूक लफ़्ज़ जी माना आहे हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु कंदड़। हज़रत उमर रज़ी जी न्याणी बीबी हफ़्ज़ा हुज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी हुई। हज़रत उमर इस्लाम जो ॿियों ख़लीफ़ो मुक़ररु थियो ऐं संदसि ख़िलाफ़त जो दौरु 10 साल ऐं कुझु महीना रहियो। हज़रत उमर खे रज़ी अलाह ताला अन्हु खे 1 मुहर्रम 23 हिजरी ते हिकु पारसी ग़ुलाम अबू लुअलुअ फ़िरोज़ शहीद करे छॾियो हो। ऐं मां हिकु ॻाल्हि तव्हांखे इन्हनि सां रिलेट कंदी हलां ऐं ॿुधाईंदी हलां त मूंखे को बि इंट्रस्ट न हूंदो आहे। मां जीअं चवंदा त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, एॾां कोन आया सचल अकल वारा इश्क ॾे, त मुंहिंजो इन्हनि शयुनि ते कुझु घटि बिलीव हूंदो आहे। बसि मां चवंदी आहियां त पहिरीं असां सुठा इंसान थियूं, सुठा मुस्लमान थियूं, इहा वॾी ॻाल्हि आहे। त एंड आवर एम ऑफ लाइफ शुड बी अ गुड मुस्लिम एंड गुड ह्यूमन। बहरहाल हाणे ॾिसो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जी न्याणी बि बीबी आयशा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी, हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जिन जी न्याणी बीबी हफ़्सा बि हुज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी या ज़ोजा। ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु खे वरी ज़ुल्नोरैन सॾियो वञे थो। उन्हनि जे माना हुज़ूर करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 2 न्याणियुनि सां उन्हनि जो निकाह, जिन जे करे उनखे ज़ुल्नोरैन सॾियो वञे थो। हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जो बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मतिलबु हीअ जेके चारई असहाब ख़ुलफ़ाए राशिदीन रहिया आहिनि, उन्हनि जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केतिरी वेझिड़ाई पई त या त उन्हनि जूं न्याणियूं उन्हनि जूं ज़ोजाऊं हुयूं या हुननि जूं न्याणियूं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज मुतहरात में अचनि पियूं। बहरहाल इन टॉपिक ते मां वधीक कोन ॻाल्हाईंदमि। बहरहाल तव्हां सम्झी सघो था जेको मां ॻाल्हायो। एंड इट्स मतिलबु कि अलारामिंग बेल के तव्हां हिन ते ज़रूरु सोचिजो। कुझु बि ॻाल्हाइण खां पहिरीं बसि सुठा इंसान थिए माण्हू। सो इहो हुयो 4थे दर्जे जी जेका इस्लामियात हुई, उनजो हिसो ॿियो। ऐं इंशाअल्लाह ताला 5 दर्जे जी इस्लामियात सां बि जल्दी हाज़िर थींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उनखे बि 1-2 पार्टनि में कवर कयूं। ऐं जीअं मां तव्हां सां प्रॉमिस कयो त जहिड़ो हाल आहे, भले घटि या वधि, तव्हांखे मां बुलेट्स में सवाल जवाबनि में या MCQS में कोर्स कवर करण जी पूरी कोशिशि कंदमि। पर जेकर न बि थी सघे थो त माज़रत कयूं पिया, पर इंशाअल्लाह ताला कोशिशि उहा ई रहंदी। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो। क्लास पसंदि अचे लाइक ज़रूरु कंदा ऐं क्लास जे हवाले सां पंहिंजो सजेशन टाइप करणु न विसारींदा। बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा त जीअं असांजे नवनि क्लास जे नोटिफिकेशन खां सभ खां पहिरीं तव्हां वक़्त सिर आगाह थी सघो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।